अस्सलाम वालेकुम दोस्तों। अज असां पढ़ंदासीं डेड सी जे बारे में। डेड सी दुनिया जो लावेस्ट पॉइंट पिण आहे, जंहिंजी गहराई सतह समुंड खां 1388 फीट हेठि आहे। डेड सी खे लूणाठो समुंड पिण सॾियो वेंदो आहे। वो इसराइल ऐं उर्दन जे विच में मौजूद आहे। वो दुनिया जो सभ खां वधीक लूणाठो या खारो समुंड आहे। इन में मौजूद खाराण जो मिक़दार 34.2 सैकड़ो आहे। डेड सी जे खारे पाणी जी घाटाई एतिरे हद ताईं वधीक आहे ऐं उहो एतिरी त मथबरी क़ुवत बायंट फोर्स लॻाए थो जो को माण्हू बीठल हालत में बि तरी सघे थो। एतिरे ताईं जो माण्हू इन हालत में अख़बार बि पढ़ी सघे थो। इनखे मुग़ल समुंड हिन करे सॾियो वेंदो आहे छाकाणि त हिन में मौजूदु लूण जी तमामु घणी मिक़दार जे करे कंहिं बि क़िस्म जा जानदार, ॿूटा ऐं जानवर ज़िंदा रही नथा सघनि। अगरि तव्हांखे असांजी वीडियो पसंदि आई हुजे त दोस्तनि सां पिण शेयर कंदा ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं ॿिए कंहिं टॉपिक सां गॾु। ॾींदा असांखे इजाज़त। अल्लाह निगहबान।